Dore Samosa, respectable Taliban Vihan, notable Vihan, Dr. Wajah Singh Sahab, Albert Karo Sahab, respectable citizen and right school judge and Dr. Naseem Sahab, Sita, Sarvo, Bapas Sahab, and Bayan Ustad More Vihan, teachers and citizens, Sahab. Here आज ये स्कूल की इनॉग्रेशन लाइट स्कूल सिस्टम बेसिकली है सिस्टम जो स्कूल आए जो पंजाब जी स्कूल सिस्टम जी स्टाफ है इन्हें जे दोनों में क्या था तो इन्हें जो पता नहीं जो मतलब ताकि पता जो फर्क बंदो तो कंपटीशन क्रिएट की बिटवीन द already exist और मोरो जैसे हमारे यहाँ AI के एक्सट्रीम रोबोटिक्स उस पर मैं उम्मीद करता हूँ कि लोग आएंगे। जो पुराना दोस्त शमशेर पल्लो साहब समूह शराब जितना भी दोस्त थे वो ठान सभी ने एक असर दोस्तों इंशाल्लाह उम्मीद रखा तो स्कूल लाइट स्कूल ग्रुप ऑफ पंजाब असा के उम्मीद आहे त हिते बहितरी का ॾेखारी त बहितर खां बहितर माना कमु थिए छो जेतिरा स्कूल आहिनि उहे इलाही अॻिमें कॉम्पिटिशन आहे हाणे तव्हां हिकिड़ो ग्रुप आंदो आहे हिते मां उम्मीद रखां थो त हीअ असांखे सुठी जेका मोरे जे शहर खे सुठी तालीम मिलंदी उनजे लाइ मां गॾु हूंदुसि तव्हांखे जंहिं बि शइ जी ज़रूरत आहे जेका मदद हूंदी उहा तव्हां सां गॾु हूंदासीं असां सभिनी खे हिन तइलीमी काज में शरीक कयो उन खां पोइ असिस्टेंट कमिश्नर मोरो साहब साईं नज़ीर अहमद साहब नूर मोहम्मद साहब ऐं असांजो इंतहाई क़ाबिल इनाम समाजी वर्कर असांजो तइलीमी मैदान में गॾु सां डॉक्टर वजादीन मेमन साहब ऐं उन सां गॾु साईं ज़ाहिर हुसैन सियाल साहब ऐं शहाबुद्दीन सियर साहब साईं जेके बि असांजा उस्ताद वेठा आहियो उन्हनि सभिनी खे दिलि जी गहराईअ सां हिन माइलस्टोन जी मुबारकूं हुजनि ऐं जीअं साईं चयो हिते असां वटि समाजी सियासी ऐं ऑफिशियल्स असांजे मोरे सिटी जा जेके